एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासटी में खबर ॾींदड़ अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप तरफा ऐलानियल सकाफती ईद के सॾ ते बिरासटी वासी भरपूर मोट ॾींदे बिरासटी शहर ऐं आसपास के इलाइक़नि हाजी दरिया खान जलपाणी मंगो दाली ऐं ॿियनि हंधनि में सकाफती ईद जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। मुख्य रैली गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी दरिया खान जलपाणी खां निकिती, जेका मेन चौक ते पहुती। सकाफती रैली में शरीक सियासी समाजी अॻवाननि शेरनि ऐं मासूम ॿारड़ा क़ौमी झंडा खणी जिए सिंध वारा जीअन जा नारा हणी रहिया आहिनि, जॾहिं त क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हणी रहिया आहिनि। ॿिए पासे स्कूली शागिर्द पिणु टोपी अजरक पाए सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रहिया आहिनि, जॾहिं त मुख्य चौक ते इलाइक़े जे फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदे क़ौमी गीत ॻाए सिंध अमड़ के बेटा पेश कई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।